वेलकम बैक नासिर नवा खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि कोरोना बाबति क़ौमी राब्ता कमेटी जो इजलास थियो आहे। कोरोना SOPs ते अमल दरामद लाइ पाक फ़ौज जी मदद वठण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त जेकॾहिं SOPs ते ठीक तरीक़े सां अमल कयो वियो त शहरनि में लॉकडाउन न करणो पवंदो। मूं फ़ौज खे चयो आहे त SOPs ते अमल दरामद लाइ असांजे फोर्सिस सां रोडनि ते अचे। माण्हुनि खे SOPs ते हलण जो चवंदा रहिया आहियूं, पर माण्हुनि में को बि डप नाहे ऐं को एहतियात न पियो करे। इन लाइ हाणे SOPs ते अमल कराइण लाइ सख़्ती कंदासीं। तफ़सील मालूम कंदासीं इस्लामाबाद में आवाज़ TV जे ब्यूरो चीफ कुर्बान बलोच सां। जी कुर्बान, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी, वज़ीर आज़म इमरान खान की सदारत में कोरोना के हवाले से राब्ता कमेटी जो अहम इजलास थियो है, जंहिंमें अहम फैसला कया विया कोरोना के जे तदारुक के हवाले से। उनमें एकड़ो अहम फैसलो यो है त पाक फौज के मुल्क में कोरोना SOP ते अमल दरामद के हवाले से तलब कयो वियो आहे। पुलिस सां गॾोगॾु पाक फौज ऐं जेके बाक़ी जेके कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा आहिनि उहो भी इन हवाले से पंहिंजो किरदार अदा कंदा। इन हवाले से इजलास में इहो पिणु फैसलो कयो वियो आहे त जेकॾहिं कोरोना जी वबा वारी सूरत हाल जेका ख़तरनाक सूरत हाल अख्तियार करे पई, इन में रोकथाम जी सूरत हाल पैदा न थी ऐं माण्हुनि जेकॾहिं उन ते SOP ते अमल दरामद न कयो त इहो बि मुमकिन थी सघे थो त कुझु ॾींहंनि में वॾनि शहरनि खे बिल्कुलु बंदि कयो वञे ऐं उन्हनि खे लॉकडाउन कयो वञे। ऐं उन सां गॾोगॾु इहो बि फ़ैसिलो कयो आहे त शहरनि जेके रेस्टोरेंट्स आहिनि उनखे मुकमल बंदि कयो वियो आहे। इंडोर आउटडोर जेका सर्विस है उहा ख़त्म कई वई आहे, जॾहिं त बाक़ी टेक अवे जी सहूलियतूं हूंदी। ऑफिसनि में 50% खां वधीक जेके स्टाफ आहे उन जी आमद खे रोकियो वियो आहे। इन सां गॾु इहो पिणु फ़ैसिलो कयो वियो आहे त 26 अप्रैल खां 30 अप्रैल ताईं पार्लियामेंट हाउस खे बंदि कयो वियो आहे। सिर्फ़ु हुते ज़रूरी स्टाफ ईंदो। त इहे समूरा फ़ैसिला जेके अॼु वज़ीर आज़म जे सदारत में इजलास में कया विया ऐं इन हवाले सां सूबनि खे NCOC जे इजलास में एतमाद बि वरितो वेंदो ऐं बाक़ी जेके उन्हनि ते अमल दरामद जे हवाले सां क़दम खया वेंदा। जी, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।